अवां खे ख़बर ॾीं पिया सॻियूं भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी जा राङा जारी आहिनि। हिक रात में हिक ई घर जूं 2 मासूम न्याणियूं फोथियूं आहिनि। ॻोठ गुलखान कलोड़ो में 2 वरियनि जी गुलनाज़ कलोड़ो धी मक़सूद ऐं 9 महीननि जी नाइला धी शमन कलोड़ो उरड़ी विघे फोथी वयूं आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया सॻियूं मां ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सॻियूं ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी ते ज़ाब्तो न अची सघियो। हिक रात में हिक ई घर जूं 2 मासूम न्याणियूं फोथियूं आहिनि। ॻोठ गुलखान कलोड़ो में 2 वरियनि जी गुलनाज़ कलोड़ो धी मक़सूद ऐं 9 महीननि जी नाइला धी शमन कलोड़ो उरड़ी विघे फोथी वयूं आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त नोटिस वठी सिहत खाते पारां टीमूं माणे ॿारनि जो इलाज कयो वञे। अवां खे ख़बर ॾियूं पिया सॻियूं ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी ते ज़ाब्तो न अची सघियो। हिक रात में हिक ई घर जूं 2 मासूम न्याणियूं फोथियूं आहिनि। ॻोठ गुलखान कलोड़ो में 2 वरियनि जी गुलनाज़ कलोड़ो धी मक़सूद ऐं 9 महीने जी नाइला धी शमन कलोड़ो उरड़ी विघे फोथी वयूं आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त नोटिस वठी सिहत खाते पारां टीमूं माणे ॿारनि जो इलाज करायो वञे। अवां खे ख़बर ॾियूं पिया सॻियूं ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी ज़ाब्तो न अची सघियो आहे। हिक रात में हिक ई घर जूं 2 मासूम न्याणियूं फोथियूं आहिनि। ॻोठ गुलखान कलोड़ो में 2 वरियनि जी गुलनाज़ कलोड़ो धी मक़सूद ऐं 9 महीने जी नाइला धी शमन कलोड़ो उरड़ी विघे फोथी वयूं आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त नोटिस वठी सिहत खाते पारां टीमूं माणे ॿारनि जो इलाज करायो वञे। सॻियूं ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी ते ज़ाब्तो न आयो। अवां खे आगाह कयूं पिया हिक रात में हिक ई घर जूं 2 मासूम न्याणियूं फोथियूं आहिनि। ॻोठ गुलखान कलोड़ो में 2 वरियनि जी गुलनाज़ कलोड़ो धी मक़सूद ऐं 9 महीने जी नाइला धी शमन कलोड़ो उरड़ी विघे फोथी वयूं आहिनि। इलाइक़े वासियुनि मूजिबि नोटिस वठी सिहत खाते पारां टीमूं माणे ॿारनि जो इलाज करायो वञे। तफ़सील मलकंदासीं गुलाब सियाल खां। जी गुलाब सियाल आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सॻियूं ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उड़ीअ जा रागा जारी। हिक ई घर जूं 2 मासूम न्याणियूं हिक ई रात में उड़ी जे मूज़ी मर्ज़ सबबि फोथी वयूं। ॻोठ गुलखान कलोड़ो में 2 सालनि जी मासूम न्याणी गुलनाज़ कलोड़ो वलद मक़सूद अली कलोड़ो ऐं 9 महीननि जी मासूम न्याणी नाइला वलद शमन अली कलोड़ो उड़ीअ जे मूज़ी मर्ज़ सबबि फोथी वयूं आहिनि। संदसि घर में कोराम मची वियो जॾहिं त ॿियनि ॻोठनि में पिणु उरड़ी जो मर्ज़ तमामु तेज़ीअ सां फैलिजणु लॻो आहे। जी महिरबानी अवां जो गुलाब सियाल आगाह करण लाइ।